अब्दुल सलाम डायरी साईं दा ये तव्हां ॿुधायो त ही छा जो प्रोग्राम आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे? पीर साईं पगार जो प्रोग्राम आहे यूसी मसरवा आहे 3 तारीख़ साईं पाण ईंदो। माशाअल्लाह साईं पगार जी हिते आमद आहे। असां ख़ुशि नसीब आहियूं जो हिते अची आहियूं ऐं दीदार लाइव करण अची आहियूं। तमामु जेकर ॾिसणु चाहियो था लाइव तकरीर त हिते अची सघो था। साईं जे जलसे में असां तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां दावत ॾियूं था साईं जे जलसे में अचण जी। अगरि जेकर परे आयो त तव्हां चैनल खे लाइक शेयर ऐं फॉलो सब्सक्राइब कयो त असांजी लाइव वीडियो बि तव्हां ॾिसी सघो था साईं जी तकरीर जी। असांजे चैनल ते असां सां गॾु रहो। असां वञूं था तव्हांखे लाइव मनाज़र ॾसनि पूरा कहिड़ी तरीक़े सां तयारी हली रही आहे, कहिड़ी कहिड़ी ख़ूबसूरत जॻह ठाही वई। साईं जे मुरीदुन खां हाल अहवाल पुछा कयूं त कीअं? बिस्मिल्लाह दा ख़ुशि आहियो? तव्हांखे कीअं महसूस पियो थिए हिते साईं अचे थो? साईं 30 सालनि खां पोइ साईं अचे थो, असांखे वॾी ख़ुशी आहे। असांजो साईं बादशाह अचे पियो थो, इन जे करे असांखे भरपूर ख़ुशी आहे। माशाअल्लाह ख़ुशी त असां इलाइक़े वारनि सभिनी खे आहे, चाहे मुरीद हुजनि न हुजनि, सभिनी खे ख़ुशी आहे। साईं अचे थो, दीदार थींदा। माशाअल्लाह तव्हां अवाम खे छा था चवणु चाहियो त अचनि जलसे ते या न? साईं जो बि आहे ग़रीब गुरबो सभु अची थो सघे, ज़ारत कर थो सघे, दीदार कर थो सघे। माशाअल्लाह दीदार करण लाइ सभु अचो। असां हली हली थकिजी पिया आहियूं त बि हीउ रस्तो नथो खुटे। अञा साईं जो जेको बंदोबस्तु कयल आहे बंगले जो उहो अञा साईं जी दुआ जा हथ खयल ख़लीफ़े फ़कीर अब्दुल सलाम डायरी जे तरफ़ां लॻल आहिनि। ॾिसो ही साईं माशाअल्लाह छा नेकी कजे, छा ॻाल्हि कजे। माशाअल्लाह सुभान अल्लाह, हक़ सच का नारा। ये त असां फ़कीर अब्दुल सलाम डायरी जी साईं जी पगार जी दावत आहे। उन जा फ़कीर जा ख़ुदि फर्ज़ंद वेठा आहिनि। उन हिसाब सां मुलाक़ात कंदासीं ऐं जेकी आवाम खे दावत ॾिए थो उन जे बारे में पुछा कंदासीं। उनजो फ़कीर बि आहिनि साईं जा। अचो त पुछा कयूं इन जो प्रोग्राम जा वारिस केरु आहिनि, कंहिं प्रोग्राम कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हांजो नालो? अमानुल्लाह फ़कीर अमानुल्लाह डायरी। अमानुल्लाह डायरी। ही साईं जो प्रोग्राम हिते कॾहिं आहे? हीअ 3 जनवरी। 3 जनवरी ते प्रोग्राम आहे। हिते साईं जी लाइव मनाज़र जेके हिते ईंदा साईं सभिनी खे दीदार कराईंदा? सभिनी खे दीदार कराईंदो माशाअल्लाह, सॼी सिंध जा माण्हू ईंदा। सर तव्हांजो नालो? फ़कीर अशरफ अली डायरी। माशाअल्लाह तव्हांजो नालो फ़कीर अशरफ। हिन जो आजियां कंदड़ केरु आहे? मुंहिंजा साईं ते आजियां कंदड़ कोन्हे, सभई जमात जेका आहे सभई असां मेज़बान आहियूं। हिते असांजो सिस्टम कोन्हे त कंहिंखे किसी दावत ॾे वेठी अचूं। दावत सिर्फ़ु पीर साईं जन खे आहे। ॿी जेका जमायत आहे हिते कंहिंखे बि ख़ुशूसी दावत कान्हे। हीअ रूहानी असांजो जेको आहे सो प्रोग्राम आहे। हीअ असांजो सियासी प्रोग्राम कोन्हे, न को असांखे जेको आहे सो शोहरियत खपे। असां सिर्फ़ु पंहिंजे रूह जे तस्कीन लाइ सॼी जमायत जेको 5-6 महीना गॾिजी जमायत हिते कमु कयो आहे, हीअ सॼो कमु जमायत कयो आहे। 5-6 महीननि खां हू पंहिंजे दिलि जे ख़ुलूस सां हुननि जेको आहे पंहिंजी महिनत करे राति ॾींहुं हिकु करे हुननि हीअ सॼो प्रोग्राम सेट कयो आहे। हिते असांजो रूहानी प्रोग्राम आहे। हिते अल्हम्दुलिल्लाह सॼी सिंध खां जमायत ईंदी ऐं इंशाअल्लाह ताला उन ॾींहुं तव्हां ईंदव त उन ॾींहुं तव्हांखे मंज़र जे ॾिसी तव्हां ख़ुशि थींदव। किथे बि तव्हांखे को बि फ़हिश हरकत न हूंदी, को फ़हिश राग रूप न हूंदो, या को ज़िक्र कंदो हूंदो या नात मौलूद पढ़ंदा हूंदा। ऐं हिते राति जो इंशाअल्लाह ताला 2 लख माण्हू राति जो पहुचंदा। ऐं सियारो आहे उन खां पोइ जो काफ़ी प्रोग्राम पीर साईं पोइ 17-18 प्रोग्राम उन ॾींहुं पीर साईं करे पोइ हिते पहुचंदा। ॿी जमायत सुबुह जो तक़रीबन 4-5 लख ताईं जमायत हिते हूंदी। हिते सॼी जमायत जो असांजे ख़लीफ़ो अब्दुल सलाम डायरी जे तरफ़ां सॼी जमायत गॾिजी हीउ प्रोग्राम कयो आहे। सभिनी लाइ लंगर जो बंदोबस्तु हूंदो। अवां ईंदव त जे ॿिए पासे तव्हां वेंदा आहियो त उहो बिरयानी लाइ विढ़ंदा आहिनि पिया। हिते ईअं कोन्हे, हिते जेको जंहिं जाइ ते वेठल हूंदो उनखे उते से नगर पहुचंदो। सभई फ़कीर उनखे खणी उन जॻह ते नगर पहुचाईंदा। हू हली न वेंदो त मूंखे नगर ॾियो। सभिनी खे उन जॻह ते बिना तकलीफ़ जे ऐं बिना कंहिं शोर शराबे ते उनखे उते नगर पहुचंदो। जीअं त तव्हां ॿुधो फ़कीर जूं ॻाल्हियूं, तव्हां सभिनी खे दावत हुजे ज़रूर साईं जे दीदार लाइ अचिजो। हक़ सच का नारा। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां तव्हांखे, इन ॻाल्हि खे रहिजी वई त पीर साईं जन ख़ैर सां हिते 30 तारीख़ शाम जो पहुचंदा ऐं राति जो पीर साईं जन जी हिते मंज़िल आहे। ऐं सुबुह जो जेको दीदार पीर साईं जो पर जेकर तव्हां नथा अची सघो त तव्हां ही वीडियो मुकमल ॾिसो। तव्हां पूरो व्लॉग असांजो ॾिठो, असां किथे आया आहियूं इहो सॼो हिन व्लॉग में मौजूदु आहे।
तव्हां बि साईं सां प्यार कयो था, मोहबत कयो था ऐं साईं सां तव्हांजी सची दिलि आहे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।